दोस्तों तव्हां इहो सोचे रहिया हूंदो अली ख़ान कहिड़ी क़िस्त में ज़ाहिर थींदो। अली ख़ान दोस्तों तमामु जल्द ज़ाहिर थियण वारो आहे ऐं ॿुधाईंदो हालात अचण वारी एपिसोड में मुराद जेको आहे अलण जे हवाले करे छॾींदो आहे मिठल खे हू वञी ॿधे छॾींदा आहिनि ऐं रहज़न वारा परेशान हूंदा आहिनि इन खे छॾाइण जे लाइ। शाहनवाज़ ख़ान अञा हाशिम खां हिननि जे मथां हमला कराईंदो रहज़न या मुराद वारनि जे मथां, जीअं इहो जहिड़ो अञा मचे अञा वधे। होॾो मौलू वधे थो पासा ताड़ींदो त कंहिंखे ॿधी खणी आया आहिनि मुराद वारा ऐं हुनजे मुराद जे चाचे खे चिड़ाईंदो आहे त सोडर खे ॿधी खणी आया आहिनि। जीअं हू फाटे कंहिंखे ॿधी खणी आया आहिनि, हू चवंदो आहे सोडर खे छो ॿधी ईंदा, ज़ाहिर ॻाल्हि आहे हू इहा ॻाल्हि कंदो फलाणे खे ॿधी आया आहिनि त मौलू उहा ई ॻाल्हि वञी शाहनवाज़ ख़ान खे ॿुधाईंदो त फलाणे खे ॿधी आया आहिनि। शाहनवाज़ ख़ान रहज़न खे ॿुधाईंदो इहो पक थी वेंदी ऐं जहिड़ो हिन जो वधी वेंदो इन सोच सां इहो ईअं क़दम खणंदा आहिनि। ऐं बाक़ी मुराद हाणे इन्हनि खे ज़लील ख़्वार कंदो कंहिंखे होॾां रहज़न ककर वारनि खे, ऐं शाहनवाज़ ख़ान बि वॾो इन गेम में फ़ाइदो वठंदो। मंसूर खान फ़िलहालु पंहिंजे मसइलनि में क़ाबू लॻो पियो आहे ऐं हुनखे इहा ई टेंशन आहे त शहदान खे कीअं बचायां। पुलिस वञे थी उन्हनि खे हिकु हिकु कंदी पूरो कंदी मारींदी, उन्हनि जी इहा ई सोच उन में हू मुब्तला लॻो पियो आहे। तमामु जल्द दोस्तो ॾिसंदो तव्हां अली ख़ान ज़ाहिर थींदो ऐं इन्हनि खे टांडा ॾींदा मुराद वारा ऐं असली दुश्मन बि ज़ाहिर थींदो हाशिम। ख़बर पवंदी त इहो शाहनवाज़ ख़ान जो माण्हू आहे। रहज़न वारनि खे बि ख़बर पइजी वेंदी, मुराद खे बि। पोइ मज़ो थींदो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हुआसीं टेक यूट्यूब चैनल खे।